नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा आहियूं त गुज़रियल ॾींहुं ठुल ऐं भरपासे जे इलाइक़नि में ज़ोरदार तूफ़ानी बरसात ऐं ॻड़ो पवण करे हारिन जी पोखियल सरह जे फसल खे कापारो धक रसियो आहे। करोड़ों रुपयनि जो नुक़सान थियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ठुल में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श। जी बिल्कुलु नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं तालका टोले ओस पास के राह के बागड़ी वग़ैरह ग़रीब आहिनि। उन्हनि जो जेको फ़सुलु आहे गिदरे जो बरसाति सबबु उहो सारो फ़सुलु हिननि जो तबाह थी वियो आहे। अचो त वधीक उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। ही सॼा फ़सुल ख़तमु थिया आहिनि, ग़रीबनि जा नुक़सान वॾा थिया आहिनि, पर अलाह बहितर कंदो, अलाह ॾींदो। तव्हां वॾेरा तव्हां छा रिलीफ ॾींदो आहिनि ग़रीब? असां रिलीफ असांजो इहो ई आहे त जेको हिननि जो ख़र्चो कयो जो ग़रीबनि जो फ़सुलु थियो त ॾींदा, न त वरी अलाह मालिक आहे। लख ॾेढ लख जरेब ते ख़र्चो आहे, जो राखनि जो फ़सुलु थींदो त असांखे ॾींदा, न त काॾो मोलाई ॾींदा। अलाह मालिक आहे, रब जी कई आहे, असांखे मंज़ूरु आहे, अलाह ॾींदो वरी अॻिना। तॾहिं ग़रीबनि जे मथां असांखे इहो ॾिसी इन जे असर ते वेठा आहियूं, इन जे आधार ते वेठा आहियूं। नंढा नंढा बच्चा ये घर ॾिस, ये घर ॾिस, घर में कुझु बि न आहे। वॾेरा वीचारा वॾेरा मरी विया वीचारा, छा कयूं, असां बि रुली विया आहियूं। ॿार बच्चो ख़र्चो थियो आहे, ॿियो थियो आहे, अटो बि न आहे घर में, क़ुरान जो मानी बि न आहे। ॿार इहे रोइनि था, बुख में रोइनि था, छा कयूं। पूरा हाल थी विया आहिनि असां इन जे आसरे ते। इन हिसाब ते नुक़सान बसि इहो जेको बचड़ा ॿार जेके ख़र्च कया ज़मीनदारनि ॻाल्हि पंध जा, नुक़सान जी ॻाल्हि ई आहे। लख ॾेढ लख ते जरेब हुई। हुकूमत सिंध खे असां इहो चाहियूं था त अॻे ई ख़बर गवर्नमेंट में ख़बर में असां सम्झी कि 24 ते 21 ते इहो तूफ़ान ईंदो, पर जो एतिरी उन्हनि ॿुधाई आहे त इंसाफ़ आहे उन्हनि खे, हुकूमत गवर्नमेंट खे, इहो सलाम आहे। बाक़ी हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे जो असां हिन मुस्लमाननि सां ग़रीबनि सां इहो ई भलाई आहे। हर कोई हलियो वेंदो क़बरनि में, कुझु बि न खणी वेंदो। जो कंदा हिक ॿिए सां साथ भाइर आहिनि त पोइ बि भलो आहे। चोरी चिकारी न कयो आहे, न खून खतो कयो न आहे। नुक़सान थी रहिया आहिनि। तव्हां ॾिठो आहे त ओचिते ई बरसाति पियो ऐं बर्फ़ ॻड़ो पइजी वियो। एतिरा त 50-60 लख रुपयो माना जेको हिननि ग़रीबनि ख़र्चु कयो, हमदर्दी सां ॾुख ऐं तकलीफ़ुनि में हिननि जेके ॾींहं काटिया ॾींहं राति सर्दी गर्मी में, उन्हनि ॾाढी महिनत कई। असां गवर्नमेंट खे इहे अपील कयूं था त महिरबानी करे हिन ग़रीबनि सां कुझु हमदर्दी करे हिननि सां तावन करें। ॾियण वारो अलाह। असल ॻाल्हि आहे त हिन ते तक़रीबन 70, 74, 73 हज़ार ठीके सूदे जेका त ख़र्च आयल आहे। 160, 170 जरेब हुयो। अलाह जी मर्ज़ी चकर आहे। सॼो सिस्टम ई हीअं थी वियो आहे जेको हे किरदरो आहे। बिज इहो सॼा उधर जा हुया, पंहिंजा ज़मीनदारनि जी ज़मीन आहे, उन्हनि खे बि कुझु बि न ॾिनो आहे। अलाह करीम आहे, अलाह कंदो कुझु। हिन महिल ते को पुछण बि न आयो आहे, हुकूमत पंहिंजी जाइ ते आहे। अञा बि पाड़े वारा हमदर्द आया जेके पुछण वारा इहो जंहिंसां हुई इशारदारी, उन त न। बाक़ी गवर्नमेंट त तकियो बि कोन त छा थियो आहे छा न थियो आहे। अच्छा, अलाह करीम आहे, अलाह ॾियण वारो, अलाह रज़ाक आहे। 30 जरेब जो करे चुका आहियूं साईं मां ॿुधी। बाक़ी जेकॾहिं जेको थी सघियो असांजे सहारे आया आहिनि, अलाह जे सहारे आया आहिनि, असां हिननि खे घटि न कंदासीं। सिंध हुकूमत जो इहो ई आहे त असां सां मदद करनि, जेकी थी सघे असां सां मदद करनि। असां सफ़ा ख़ाली वेठा आहियूं, कुझु बि न आहे असांखे। जेके हिते माल सून जेको बि हुयो हिते लॻायोसीं रोज़ी जे ख़ातिर। असांखे इहो ख़बर न हो जो आफ़त ईंदो, कड़ो किरंदो तो फसल तबाह थींदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।